बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जे हिकु तमामु अहम टॉपिक सां गॾु अॼु जो असांजो टॉपिक आहे अंग्रेज़ दौर। अंग्रेज़ दौर जेको आहे कॾहिं शुरू थियो, कॾहिं ख़तमु थियो ऐं इन में जेको आहे अंग्रेज़नि कंहिं खां हुकूमत वरिती, उन खां पोइ जेको आहे सिंध में तालीमी सिलसिलो इन्हनि कीअं कयो, रस्मुल ख़त कॾहिं ठहियो ऐं अंग्रेज़नि जे दौर में जेको आहे अदबी जाइज़ो छा हुयो ऐं उन में जेको आहे नाटक, नॉवेल, तर्जुमा, उन खां अलावा सभ खां अहम ऐं वधीक जेको कमु चऊं जंहिंमें जेको रस्मुल ख़त जी मंज़ूरी ॾिनी वई, जेको बाक़ाइदा सिंध में सिंधी तालीम जो सिलसिलो शुरू कयो वियो। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि अंग्रेज़ दौर सां वाबस्ता आहिनि। अंग्रेज़ दौर में जेको आहे सिंधी ज़बान तमामु घणी तरक़ी कई। उन खां पोइ जेको आहे हिन में सिंधी सूरत ख़ती ठही, जेका उन खां पोइ जेको आहे सूरत ख़ती 1854 में ठही। उन खां पोइ जेको आहे 12 दर्सी किताब बाबनामो शाया थियो ऐं उन खां पोइ जेको आहे हिन ॿारनि खे सिंधी पढ़ायो वियो। उन खां अलावा जेको आहे ॾाढो रुझान पियो ऐं माण्हुनि में जेका आहे काफ़ी तब्दीली आई ऐं माण्हुनि में जेको आहे उत्साह पैदा थियो पढ़ण लिखण जो ऐं किताब तर्जुमा करण जो। त हिन दौर में जेको आहे जेकॾहिं ॾिठो वञे त अंग्रेज़नि जेको सिंध ते जॾहिं कब्ज़ो कयो हुयो त उन्हनि टालपुरनि खां जेका आहे हुकूमत वरिती हुई, जेका शिकस्त ॾेई करे। मियाणी ऐं दुबे वारी जंग जेका 1843 में लॻी हुई, उन में जेको आहे अंग्रेज़नि उन्हनि खां हुकूमत हासिलु कई हुई ऐं उन में हिकु उन दौर में सिंधी अदब ऐं ॿोलीअ जो हिकु नओं बाब शुरू थी वियो हुयो। फारसी बदिरां सिंधी ॿोली खे दफ़्तरी ज़बान ऐं ज़रिया तालीम बणायो वियो। उन खां पोइ अंग्रेज़नि पहिरियों सिंधी रस्मुल ख़त जी मंज़ूरी ॾिनी ऐं उन खां पोइ जेको आहे बाक़ाइदा जेको आहे सिंधी तालीम जो सिलसिलो शुरू थी वियो हुयो। त हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जे जेके मां MCQs खयां आहिनि उहे मोस्ट रिपीटेड आहिनि ऐं जेके आहिनि काफ़ी जेके उहे मां सवाल खयां आहिनि अंग्रेज़ दौर MCQs। पहिरें जे तरफ़ त सवाल नंबर पहिरियों आहे असांजो, अंग्रेज़नि सिंध में हुकूमत कंहिं खां हासिलु कई? त टालपुरनि खां कई। अंग्रेज़नि ऐं टालपुरनि जे विच में हैदराबाद 12 मियाणी वारी जंग कॾहिं लॻी? त जेको असां पढ़ियोसीं पहिरीं मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मियाणी ऐं दुबे वारी जंग लॻी हुई। पहिरें मियाणी वारी जंग लॻी जेका 17 फरवरी 1843 ईस्वी में। अंग्रेज़नि ऐं टालपुरनि विच में मीरपुर ख़ासि वेझो दुबे जी जंग कॾहिं लॻी? त 24 मार्च 1843 ईस्वी में लॻी, जंहिंमें उन्हनि खे बाक़ाइदा शिकस्त आई ऐं हिन में जेको आहे दुबे वारी जंग में असांजो हिकु सुरमो होशू शहीद जेको हुयो उहो मारिजी वियो हुयो ऐं जंहिं उन बाक़ाइदा नारो लॻायो हुयो त मर वेसूं पर सिंध न ॾेसूं। उहो बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो। टालपुरनि जे हाराइजण बैदि कहिड़े अंग्रेज़ खे सिंध जूं 9 वाॻियूं मिलियूं? त चार्ल्स नेपियर खे। सिंध जे ॿीहर सूबे जी हैसियत बहाल कॾहिं कई वई? सिंध जे ॿीहर जेको सूबे जी हैसियत बहाल कई वई उहा 1936 में कई वई। अंग्रेज़ दौर में केरु सुफ़ियाने कलाम जो तमामु वॾो शाइर हो? फ़कीर कादिर बख्श बेदल। अंग्रेज़ दौर में सिंधी गज़ल जो शहनशाह केरु हो? मीर अब्दुल हुसैन खान सांगी। अंग्रेज़ दौर जो सभ खां वॾो कारनामो कहिड़ो आहे? त अंग्रेज़ दौर जो सभ खां वॾो कारनामो हो सिंधी, ऐं बि मां तव्हांखे इंट्रो में ॿुधाए चुकी आहियां। अंग्रेज़नि जे दौर खे सिंधी अदब जो कहिड़ो दौर चई सघिजे थो? त अंग्रेज़नि जे दौर खे सिंधी अदब जो जदीद दौर चई सघिजे थो। अंग्रेज़नि जे दौर में सिंधी नाटक जी शुरूआति इमाम बख्श खादम कई। संदसि ड्रामे नाटक जो नालो छा हुयो? त हीर रांझो जेको इहो नाटक या ड्रामो चई सघूं था, उनजी शुरूआति इमाम बख्श खादम कई हुई। नसरी अदब जे लिहाज़ खां अंग्रेज़नि जो दौर छा जो दौर चई सघिजे थो? त इन दौर खे तर्जुमे जो दौर चई सघिजे थो, छो त इन में काफ़ी जेको आहिनि किताब तर्जुमा थिया, इन जे लाइ इनखे तर्जुमे जो दौर चई सघिजे थो। अंग्रेज़ दौर में सिंध में दफ़्तरी ज़बान कहिड़ी हुई? त उन में अंग्रेज़ी ऐं सिंधी जेका हुई दफ़्तरी ज़बान हुई। सिंधी ज़बान दफ़्तरी ज़बान कई वई हुई। अंग्रेज़ दौर में सिंध जो पहिरियों गवर्नर केरु हो? सर चार्ल्स नेपियर हुयो। मिर्ज़ा कलीच बेग कहिड़े साल में ॼाओ? 1853 ईस्वी में। अंग्रेज़ दौर में
घणनि सिंधी आलमनि खे शमसुल उलमा जो लक़ब मिलिया। चैन खे अंग्रेज़ दौर में कहिड़े वाक़े सबबि सिंधी क़ौम में उत्साह पैदा थियो? मोइन जे दड़े जी दरियाफ़्त खां पोइ। अंग्रेज़ दौर में 450 खां मथे किताब कंहिं लिखिया? मिर्ज़ा कलीच बेग। हलूं था अॻे सवाल ते असां। अंग्रेज़नि ऐं टालपरनि जे विच में आख़िरी जंग कहिड़े मैदान में लॻी? त दुबे जे मैदान में लॻी। कहिड़े साल सिंध जी सूबाई हैसियत ख़तमु करे बम्बई प्रेसिडेंसी सां मिलायो वियो? 1848 ईस्वी में। अदबी लिहाज़ खां अंग्रेज़नि जो दौरु कंहिं सां मंसूब करे सघिजे थो? मिर्ज़ा कलीच बेग सां। अंग्रेज़ दौर में सभ खां अवल शाह जो रिसालो किताबी सूरत में कहिड़े मुल्क में छपियो? जर्मनी में। अंग्रेज़ दौर में सिंध जो पहिरियों कमिश्नर केरु हुयो? रिचर्ड केथ प्रेंगल। जेरे ते जेरे कंहिंजो लिखियल किताब आहे? खानचंद दोरियाणी जो। असां जेके अॼु सवाल सहेड़िया हुया उहे तक़रीबन असांजा थी चुका आहिनि। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।